ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूब। गंबड़ रिपोर्टर अमीर अली शेख यूसी फतेहपुर जे चेयरमैन मोहम्मद यासीन मेहर ऐं वाइस चेयरमैन उस्ताद अब्दुल रज़ाक लाशारी पारां ॻोठ टांवरी सामल वारो में मुख़्तलिफ़ ॻोठनि खे मिलाईंदड़ लिंक रोड ते RCC पुलियूं लखे रुपयनि जी लाॻत सां कम तेज़ी सां जारी आहे, जॾहिं त हिन लिंक रोड जूं पुलियूं ठहण सां ॻोठ टांवरी सुमरा शंबाणी उॾण लाशारी मेहर खोखर भट्टी पंजाबी ख़ासि केली बिरादरी समेत ऐं वेंदड़ नंढनि वॾनि शहरनि ॾांहुं जिन में कुंभ फ़क़ीराबाद गंबड़ छोॾाऊं कोटड़ी जी ख़ैरपुर हिकु अहम लिंक रोड जो रस्तो बहाल थियो आहे, जॾहिं त हिन रस्ते बहाल थियण सां हज़ारे स्कूलनि जे शागिर्दनि खे फ़ाइदो रसियो आहे। गंबड़ गिम्स अस्पताल वेंदड़ हज़ारे मरीज़नि लाइ ही शॉर्टकट रस्तो बहाल थी वियो आहे ऐं गंबड़ स्टेशन समेत मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि सां मिलाईंदड़ ही रस्तो बहाल थियण ते इलाइक़े वासियुनि में ख़ुशीअ जी लहर छायल आहे, जॾहिं त इलाइक़े जा वापारी ऐं आबादगार शॉर्टकट में पंहिंजो कारोबार करे सघंदा, जॾहिं त इलाइक़े जी अवाम यूसी फतेहपुर जे चेयरमैन मोहम्मद यासीन मेहर ऐं वाइस चेयरमैन उस्ताद अब्दुल रज़ाक लाशारी वॾेरो रांझन ख़ान टांवरी जो शुक्रियो अदा कयो।